सिंध जे बेटनि खे वफ़ाक़ हवाले करण लाइ सदाती ऑर्डिनेंस बुनियादी तौर ते सिंध खे विरहाइण लाइ पीटीआई हुकूमत जो अमली क़दम आहे ऐं उहो ऑर्डिनेंस हाणे सिंध जी वदत ते हमिलो कयो आहे। धाबी जी प्रेस क्लब में मीडिया सां ॻाल्हाईंदे जमियत उलमा इस्लाम सिंध जे सेक्रेटरी जनरल मौलाना राशिद महमूद शुमरो चयो त कराची खे सिंध खां धार करण वारी साज़िश में नाकामी बाद बुखलाए जी पीटीआई जी वफ़ाक़ी सरकार बेटनि खे वफ़ाक़ हवाले करण लाइ गैर क़ानूनी सदाती ऑर्डिनेंस आंदो आहे, जंहिंखे JUI मुकमल तौर ते रद्द करे थी। अरसे दराज खां सिंध खे तक़सीम करण जूं साज़िशूं थियनि पियूं। कराची खे शायदि तक़सीम करण हिननि जे लाइ एतिरो आसान कोन्हे, कराची खसण हिननि जे लाइ एतिरो सवलो कोन्हे। अवामी जेको रद्द अमल आयो शायदि उन जे साम्हूं ही बीह न सघिया ऐं सिंध जा ॿेट विफ़ाक़ जे हवाले करे मल्टीनेशनल कंपनियुनि जे हवाले कया। मां सम्झां थो त सिंध जा ॿेट सिंध खां वठण बि अमली तौर ते सिंध जे तक़सीम जे दस्तावेज़ ते दस्तख़त आहे। जमियत उलमा इस्लाम सिंध जे ॿेटनि खे सिंध खां वठण बि सिंध जी तक़सीम सम्झे थी, जंहिंखे कंहिं बि क़ीमत ते क़बूल कोन कंदासीं। थींदड़ एहतिजाजी मुज़ाहिरनि ऐं तारीख़ जो हिसो रहिया आहियूं। उन्हनि खे ख़ुशि आमदीद चयो आहे ऐं उन्हनि जे इन्हनि इक़दामात में पंहिंजे सिंध जे क़ौम परस्तनि वटि मां पाण लॻी पियो आहियां, उन्हनि सां राब्तो कयो आहे। अरिड़हीं तारीख़ PDM जे जिलसे में बि इन ते वाज़े जमियत उलमा इस्लाम पंहिंजो मौक़िफ़ रखंदी ऐं जंहिं हद ताईं वञिणो पियो धरतीअ जी चौकीदारी जे लाइ उन हद ताईं वेंदासीं, लेकिन कंहिं बि क़िस्म ते सिंध जी तक़सीम क़बूल न कंदासीं। मौलाना राशिद महमूद शुमरो चयो त 18 अक्टूबर ते कराची में PDM जलसे में लखे सिंधवासी पीटीआई सरकार उन जे फ़ैसिलनि खे मुकमल तौर ते रद्द करे छॾींदा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk